शुच हरि ओम। हरि ओम। गीता अध्याय 3 ता श्रवण करी रहा हो। भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज चवंता है पार्थ है अर्जुन, जेको मानू हिन लोक में सृष्टि चक्र जे मूजिब कर्म न कंदो आहे, सो इंद्रन जे सुख के भोगण वारो पापी इंसान वैरथ ही जींदो आहे। पर जेको मानू आत्मा में प्रीत रखंदो आहे, आत्मा में ही संतुष्ट थींदो आहे, तंहिंजे लाइ को फर्ज नाहे। यानी आत्मज्ञानी जे लाइ जेको पंहिंजे ही आत्मा में पंहिंजो ही पाण सां परम आनंदित रहो, कोई इच्छा न रही, उन जे लाइ कोई भी हिसाब किताब कानून कोन। असां जहिड़ा माण्हू कर्मयोग कनि, सावधानी सां कर्म कनि, असांजे कर्म सां कंहिंखे कोई भी तकलीफ़ कष्ट न अचे, जेतिरो थी सके निष्काम भाव सां सभिनि जी सेवा कजे। ब्रह्म ज्ञानी जे लाइ कोई भी फर्ज कोन्हे, तॾहिं भी रुगो हू सब जे भले लाइ कर्म कंदो आहे। पोइ भी ब्रह्म ज्ञानी असांजे भलाई जे लाइ कर्म कंदा आहिनि। तंहिं करे तूं मोह छॾे फ़क़ति कर्मनि जो चङी रीति निर्वाह कर, भगवान था चवनि। छो त मोह खे छॾे कर्म कंदड़ माण्हू भगवान खे प्राप्त थींदो आहे। अहिड़ी रीत जनक महाराज आदि ज्ञानी जन भी मोह त्यागे कर्मनि जे करण सबब परम सिद्धीअ खे प्राप्त थिया आहिनि। भगवान हिते उदाहरण ॾिनो आहे जनक महाराज। जनक महाराज खे चवंदा आहिनि वैदेही, चओ हरे राम। इन में परंपरा हलींदी अथव। वैदेही अलग अलग सीर ध्वज भी थिया, अलग अलग नाला हूंदा त उन्हनि जा। भगवान चवनि था त ॾिसो जनक महाराज जहिड़ा थिया आहिनि, जिन राज संभालियो आहे ऐं कंहिंजी शइ जी इच्छा कोन्हे, कोई तमन्ना कोन्हे, कोई लोभ कोन्हे, कोई लालच कोन्हे, कुझु खपे कोन, चारई पदार्थ पहिरीं मुठीअ में। पोइ भी राज छो संभालियूं? न उन्हनि खे भोग खपनि, न राजाई खपे। इन करे कि न करण हो तो करण ठीक आ, आखिर कुछ न कुछ तो थींदो शरीर सां। तंहिंजे करे अगर भगवान या जिम्मेदारी ॾिनी आहे त मां इहो कर्म योग संभालियां। इहो कर्म योग आ कि मां पंहिंजी सेवा संभालियां, कि मां भले राजा आहियां पर भगवान हिकिड़ी सेवा सौंपी आहे। भगवान जो तो सेवक ही आहियां। चओ हरे राम। इहा भी सेवा है। अहिड़ी रीत जनक महाराज आदि ज्ञानी भी मोह छॾे करे उन्हनि कर्म योग कयो आहे। कर्म कया आहिनि, कहिड़ा कर्म? जेके शास्त्रनि जे अनुसार करणु खपनि ऐं सभिनी परम सिद्धीअ खे प्राप्त कयो आहे। परम सिद्धीअ खे प्राप्त थिया आहिनि। तंहिं करे पूर्वले माण्हुनि जे कयल कर्मनि खे ॾिसी भी तोखे कर्म करणु घुर्जनि, यानी युद्ध कर। चओ हरे राम। छो त श्रेष्ठ पुरुष जहिड़ो व्यवहार कंदा आहिनि, ॿिया आम माण्हू भी तहिड़ो ही व्यवहार कंदा आहिनि। चओ हरे राम। असां तुरंत चवंदा आहियूं न, हे त नथो करे पियो, तुरंत वॾनि खे ॾिसी करे हे त कोन था कनि, असां छो कयूं? जीअं नंढा ॿार चवंदा आहिनि, हा न, हे त नथो करे, हो त नथो करे, आंटी त नथी करे, ये चाचू तो नथो करे, असां छो क्यों? असां भी नंढा ॿार थी वेंदा आहियूं। तॾहिं चवंदा आहिनि गुरु कहे सो कीजिए, कहे सो कीजिए, गुरु करे सो कीजे नाहे, गुरु करे सो कीजे नाहे। असांजे लाइ वचन ही मार्ग आहे। जेको वचन चवनि था उहो कयूं। लेकिन असां भी कई बार चवंदा आहियूं अरे हेॾा वॾा संत हा, पोइ हिननि ईअं छो कयूं?
रामकृष्ण परमहंस एॾा वॾा महात्मा मच्छी खाईंदा हुआ। चओ हरे राम। गुरु गोविंद सिंह महाराज शिकार कंदा हुआ। राम 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 राम। असां त भगवान करे पूजा कंदा आहियूं, शिकार कंदा हुआ। अरे भाई, तव्हांखे शिकार नज़र थो अचे ऐं हुननि जेकी बंदगी कई आहे, भक्ति कई आहे, निष्काम भाव सां जीवन जेको जी आहे, उहो असां थोरी था सम्झूं। शिकार कयूं हो त एॾा सिद्ध आहिनि, उन्हनि खे जीवन जा पिछला जन्म बि ख़बर आहिनि, कंहिं जीव जी कहिड़ी गति कीअं करणी आहे उन्हनि खे पतो आहे। पहिरीं भॻवान खे पहुची चुका आहिनि, उहे कर्मनि खां न्यारा थी चुका आहिनि। चओ हरे राम। असां अगरि रेल में टिकट न वठूं त अपराध आहे, पर कई अहिड़ा वॾा VIP माण्हू थींदा आहिनि जिन खे सरकार जी सुविधा थींदी आहे, उहे बिना टिकट वठी हवाई जहाज में बि यात्रा करे था सघनि। अहिड़ा बि VIP माण्हू थींदा आहिनि, उन्हनि जे लाइ उहो अपराध न आहे। पोइ तव्हां चवंदो अरे एॾो वॾो माण्हू थी करे, हा एॾो महापुरुष, हिन जो त ॾाढो नालो ॿुधोसीं, हा हीअ त ॾाढो वॾो माण्हू आहे, टिकट न वरिती अथई ट्रेन में, अरे उहो हवाई जहाज में बि न वठंदो। कई वॾा वॾा नेता आहिनि, उन्हनि जे लाइ त प्राइवेट फ्लाइट हलंदी आहे, स्पेशल उन्हनि जे लाइ अकेला जहाज कढंदा आहिनि। चओ हरे राम। हाणे प्रधानमंत्री काॾे वेंदा त इंतज़ारु कंदा छा वेटिंग में, माण्हू भीड़ में, मूंखे नंबर मिले, टिकट मिले त मां वञा। उनजे लाइ स्पेशल हवाई जहाज वेंदा आहिनि। कंहिं बि देश में हली वञे, कंहिं बि शहर में वञे, उन्हनि खे सवारी वारे जहाज में वञण जी ज़रूरत कोन्हे। अरे उन्हनि जी ॻाल्हि त छॾियो, कंहिं वटि पैसो वधीक अची वेंदो आहे, उहे बि पंहिंजो जहाज रखंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां कई संतनि महात्माउनि खे ब्रह्म ज्ञान अची वियो, नाम रूपी खजानो अची वियो, त उहे त्रिकालदर्शी थी वेंदा आहिनि। उन्हनि जे साम्हूं टई जन्म, टई भूत भविष्य वर्तमान सभु पतो आहे उन्हनि खे। कई अहिड़ा महात्मा थींदा आहिनि जेके कर्मनि खां न्यारा थी वेंदा आहिनि। उहे सॼी दुनिया खे मारे छॾनि त उन्हनि खे पाप न लॻंदो। चओ हरे राम। छो जो उन्हनि जो कोई स्वार्थ कोन्हे, उहे स्वार्थ लाइ नथा कनि, लोभ जे लाइ नथा कनि, फल जे लाइ नथा कनि, अधर्म जे लाइ नथा कनि। हाणे अर्जुन महाराज घणनि खे मारियो हूंदो, केॾा वॾा धनुर्धर आहे उन ज़माने जा, हाणे त कोई आहिनि ई कोन धनुषधारी। हिकु तीर हलाईंदा त उन में 1000 थी वेंदा, हज़ारनि हज़ारनि खे त अकेले मारियो हूंदो अर्जुन महाराज, त छा उन्हनि खे पाप लॻी वियो छा? उन्हनि त पशु पक्षी न मारिया, माण्हुनि खे मारियो। उहे माण्हू बि त समाज हुया, समाज में रहंदा, उन्हनि जी पत्नी, ॿार हा, माता पिता हा, छा उन्हनि खे पीड़ा न पहुती हूंदी? चओ हरे राम। पर अर्जुन महाराज जो स्वार्थ न हो, धर्म जे लाइ, भगवान जे वचननि खे, शास्त्रनि जे वचन खे मञी करे उन्हनि पालन कयो त उनखे पाप न लॻो। तव्हां कंहिंखे चमाट बि हणो त अपराध आहे, सजा मिलंदी असांखे। अगरि असां कंहिंखे ख़ाली हिकु चमाट बि हणूं त, लेकिन उहो ई जल्लाद कंहिं माण्हूअ खे फांसीअ ते चाढ़े छॾींदो आहे, प्राण वठी छॾींदो आहे। चओ हरे राम। उनखे उल्टो पैसा मिलंदा आहिनि, सुविधा मिलंदी आहे, उनजे मथां कोई केस न हलंदो आहे। छाजे करे? कई त उन आख़िर कंहिं जीव जी मतिलबु वध कयो आहे न, कंहिंजा प्राण कढिया आहिनि न, उल्टो उनखे धनराशि थी मिले, पैसा था मिलनि उनखे। छो जो उन कानून जो पालन कयो आहे, कानून जे अनुसार कंहिंखे मारियो आहे। चओ हरे राम। संत चवनि था अगरि 10 बजे कंहिंखे फांसी लॻणी आहे, मान लो सुबुह जो 10 बजे कंहिंखे फांसी लॻंदी, ऐं कंहिं माण्हू जी उन सां दुश्मनी आहे, उहो अचे जेल में घुसी वञे, ऐं 9 बजे उनखे अगरि गोली हणी छॾे, 9:45 गोली हणी छॾे उनखे, त उनजे मथां केस थींदो, उनखे जेल मिलंदी। तव्हां चवंदो वैसे ई उनखे फांसी थियण वारी, लेकिन 5 मिंट पहिरियों मारियईं तॾहिं बि उनखे जेल थींदी। छाजे करे? छो जो उन कानून जो पालन न कयो आहे। कंहिंखे मारणु, सजा ॾियणु इहो आम माण्हूअ जो कमु न आहे, न्यायपालिका जो कमु आहे। चओ हरे कृष्ण। कई माण्हू मांसाहार कंदा आहिनि, चवंदा आहिनि असां त हिननि खे सुठनि जन्मनि में था मोकिलियूं, हे बकरियूं, हे मुर्गा वीचारा मरंदा त आख़िर हिन जी प्रोग्रेस थींदी न, 84 कटे मनुष्य जन्म में ईंदा न, कि उहे त ईंदा ठीकु आहे, लेकिन तव्हांजी त प्रोग्रेस न थींदी, तव्हांजी त डिमोशन थींदी, तव्हांखे त नरक वञणो ई पवंदो। छो जो इहा डोरी तव्हांखे न ॾिनी आहे भॻवानु संसार संभालण जी, या भॻवान जे हथ में आहे।
तव्हां कॾहिं खां भॻवान बणिजी हुयव? चओ हरे राम। चालाक माण्हू कई तरह जा तर्क ॾींदा आहिनि। अरे पतो कोन अथव, असां हिननि खे न खाईंदासीं न, हे जानवर असांखे खाई वेंदा। हाणे ॿुधो, बकरी माण्हूअ खे कॾहिं खाधो? हा, कमाल जी ॻाल्हि आहे। शेर खाई था सघनि, शेर जे साम्हूं वञ त पतो पवई, बकरियूं खाई वेंदियूं तोखे। कबीर साहब चवनि था, बकरी पाती खात है ताकि कारी खाल, कसाई हुनजी खल पूरी लाहे छॾींदो। और जो नर बकरी खात है, जेके बकरीअ खे खाई था वञनि, तिनको कौन हवा, उन्हनि जा कहिड़ा लेखा थींदा। हिते अंधो कानून भले हुजे, पर मथे थोड़ी नंदी सरकार अंधो कानून आहे, या उते कोई रिश्वत हलंदी। चओ हरे राम। धर्मराज भगवान वटि त हिकु हिकु पल पल जो हिसाब आहे, हिकु हिकु जीव जीव जो हिसाब आहे। चओ हरे राम। तरी चवंदा आहिनि भाई, नेक कमाई कर ले बंदे, कर्म न करना काला। लाख आंख से देख रहा है तुझे देखने वाला। लाख आंख से देख रहा है तुझे देखने वाला। पुण्य की नैया पार लगाता, पाप की नाव डुबोता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। जो भी जैसा कर्म करे वो वैसा ही फल पाता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी। क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी। प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी। प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी। हाँ, प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी। प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी। वही तो सब लोगों का मालिक सही हिसाब लगाता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। अरे जो भी जैसा कर्म करे वो, जो भी जैसा कर्म करे वो वैसा ही फल पाता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे मालिक के दरबार में है सब लोगों का खाता। मेरे मालिक के दरबार में। इन करे याद रखो भाई, नहीं चले चालाकी, नहीं चले चतुराई। मेरे प्रभु के लेन देन की रीत बड़ी है बाकी। समझदार तो चुप रहता है, मूर्ख शोर मचाता। मूर्ख शोर कंदा आहिनि। असां हेॾो बढ़िया कमु था कयूं, असां शुभ कर्म था कयूं, असांजा हे नुक़सान, असांजो हे दुख अची वियो, असांजो हे घाटो थी वियो। हो माण्हू केॾो पाप था कनि, हुननि जी तरक़ी थी थिए पई। चओ हरे राम। एतिरो ई थोरी आहे हिसाब किताब जेको 50-100 साल जो। करोड़े जीवन जुड़ियल पिया, अलाए घणा जन्मनि जा हिसाब किताब। केवल हे था सम्झो बस, कंहिंजी 30 साल उमिरि, कंहिंजी 50, कंहिंजी 70, त एतिरो ई हिसाब आहे? न न, ओहो। गहना कर्मणो गति, गहना
भीष्म पितामह के शरशैया ते सुम्हणो पियो। श्री कृष्ण भगवान को पुछियो त प्रभु मां त कॾहिं कंहिंजो ग़लति बिगाड़ियो न आहे, मां ते एॾो कष्ट छो आयो, मां छा कयो आहे, मां त कॾहिं हिकु जीव खे बि न दुखायो आहे, अहिंसावादी रहियो आहियां। ऐं मां पिछला जन्म बि वियो आहियां, पिछला कई जन्म, उन्हनि जन्मनि में मूंखे कुझु नज़र न आयो। 71 जन्म पोइ ते वियो आहियां। भॻवानु चवनि था 72 जन्म पोइ ते वञो जा 100 जन्म। अञा हिकु जन्म पोइ ते वञो, उते तव्हां हिकिड़े नांग खे खणी करे रस्ते खां ईअं फिटी कयो, कंडनि ते किरी पियो नांग, कंडनि ते किरी पियो, तव्हां खणी करे उछले छॾियो, रस्ते में नांग हो, उहो वीचारो तड़फी करे उते उन कंडनि ते उन पीड़ा सही, उहा ई पीड़ा अॼु तव्हांखे तीरनि ते विश्राम कराए रही आहे। अॼु तव्हां तीरनि ते तव्हां सुम पिया हो, इहो उन ई हिकिड़े कर्म जो फल आहे। लेकिन भगवान जा भक्त हा, श्री कृष्ण भगवान अखियुनि सां निहारियो त पूरी पूरी पीड़ा ख़त्म थी वई, कष्ट ख़त्म थी वियो। हाँ, एॾा वॾा परम भागवत कथाऊं घणा बार ॿुधी, महाभारत ॾिठो ई हूंदो, टीवी सीरियल, फोटो त ॾिठा ई हूंदव, ये तो अति प्रसिद्ध कथा है। ईड़ा भीष्म पितामह भगवान कृष्ण जा परम भागवत, जंहिंजे लाइ भगवान पंहिंजो वचन तोड़े छॾियो, उन्हनि खे कर्मनि जो हिसाब ॾियणो पियो। असां केरु आहियूं पोइ? चओ हरे राम। इन करे चवंदा आहिनि भउ कर, गुरुनि जो भउ कर, रब जो भउ कर, गुरुअ जो भउ कर, दुनिया जी भी लज कर, भव कर, डिजी डिजी कर्म कर, मता न अहिड़ो कर्म करे वे भुल में की तोखे हिसाब ॾियण में तकलीफ़ अचे। गीता शायदि सॼो कर्मनि जो सिद्धांत आहे। कर्म करण जी कला आहे, कर्मसु कौशलम, कीअं कर्म कजे। वॾा वॾा राजा महाराजा बि न ॼाणनि, उहा कला गीता में कोई पढ़े, बार बार सम्झे त उनखे ज़िंदगी जीअण जी कला अची वेंदी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। इन करे चए तो गीता सर्व शास्त्रमयी। आहा, सभिनी शास्त्रनि में गीता जेकी आहे, हालांकि गीत ॻाइण खे चइबो आहे, भगवान प्रेम सां भाव में भरिजी करे ॿिनि युद्ध जे विच में इहो गीत ॻायो, गीता बणिजी वई। युद्ध जे विच में ई त ॻायो भगवान इहो गीत। गीत यानी गीता, ये श्री कृष्ण जो गीत आहे। श्लोकन में चया आहिनि भगवान, संस्कृत में देववाणी में। ये तो अर्थ कंदे समझंदे समझंदे असांखे भले महीनो लगी वञे, अलग ॻाल्हि आहे, लेकिन भगवान तो उते कुछ ही देर में पूरी गीता चई छॾी संस्कृत में। तो या भगवान जी वाणी आहे, सर्व शास्त्रमयी आहे। इन में कलयुग में केर समझी सघंदो सब शास्त्र? एडी कठिन वाणी, वेद शास्त्र ॾाढो कठिन आहे। इन करे गीता के भगवान बिल्कुल सभी शास्त्रनि में मिलाए कलयुग जे मुताबिक सरल करे चई छॾी वाणी, त हिन कलयुग में अचण वारा माण्हू भी लाभ वठी सघनि। चओ हरे राम। हे हरे, जय श्री कृष्ण। महात्मा ईंदा न अयोध्या वारा, फोन त आई उन्हनि जी, उहो संत अयोध्या वारा सुरेंद्र कुमार साईं जन, उन्हनि जे लाइ कुर्सी लॻाए छॾियो हिते बाबा, चादर विछायो, हा न। हाँ, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवनि था ब्रह्म ज्ञानी महात्मा भी, जंहिंखे कोई कर्म करण जी ज़रूरत कोई कोन्हे, लेकिन उहे भी कर्म कंदा आहिनि। छो जो उन्हनि खे पतो आहे असां उनजी नकल कंदा आहियूं। असां ईअं चवंदासीं हे त कोन थो करे पियो, हे त वॾो महात्मा ठहियो आहे। हाँ, छो त श्रेष्ठ पुरुष जहिड़ो व्यवहार कंदा आहिनि, आम इंसान भी तहिड़ो ई व्यवहार कंदा आहिनि। श्रेष्ठ माण्हू जेको कुझु साबित करे छॾींदा आहिनि, आम माण्हू भी उन्हीअ ते ई हलंदा आहिनि। हे रस्तो हलो, हे संतनि जो रस्तो अथव। तंहिं करे हे अर्जुन, जेतोणीक मुंहिंजे लाइ टिनी लोकनि में कोई भी फर्ज न आहे। भगवान कृष्ण था चवनि, टिनी लोकनि में मूंखे कोई भी फर्ज कोन्हे, कोई ड्यूटी कोन्हे मूंखे कुछ करण लाइ, लेकिन
अहिड़ी काई शइ बि कोन्हे जेकी मूंखे न मिली हुजे। प्राप्त थी सघण लाइक़ु का बि शइ मूंखे प्राप्त न थी हुजे, छो जो सभु रचनाकार उहे आहिनि, भॻवानु कर्ता उहे आहिनि। अहिड़ी ॻाल्हि बि न आहे, तॾहिं बि मां कर्म कंदो आहियां, छो त जे मां ॼाणण हार थी कर्म न कयां त हे अर्जुन सभु इंसान बि मूंखे ॾिसी कर्म न कंदा ऐं उहे बि ख़राब थी पवंदा। मतां सोचो भॻवानु बसि माखन ई चुरायो आहे, उहो त प्रेम वारी लीलाऊं हुते हा न। लेकिन हिते श्री कृष्ण भॻवानु उन खां पोइ कहिड़ो संघर्ष कयो आहे धर्म जे लाइ। केवल 12 साल त 11 साल 56 ॾींहं भॻवानु गोकुल ऐं वृंदावन में रहिया, बाक़ी 125 साल तक केवल भॻवानु केवल संघर्ष कयो आहे। कई बार करोड़नि सां युद्ध कई आहे भॻवानु, मजाक न आहे। असुर माण्हू कई राक्षस, जरासंध आयो 17 बार, त कॾहिं काल यवन, त कॾहिं वरी भौमासुर मुर। ओहो, सभिनि खे भॻवानु धर्म जी रक्षा करे ऐं अधर्म जो नाश कयो, उन्हनि खे मुक्त कयो। इन करे भॻवानु चवनि था भाई कर्म कयो पर धर्म जो कर्म कयो। बोल वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वास